ولا تقولن لشيء إني فاعل ذلك غدا إلا أن يشاء الله واذكر ربك إذا نسيت وقل عسى أن يهديني ربي لأقرب من هذا رشدا ولبثوا في كهفهم 300 سنين وازدادوا 9 قل الله أعلم بما لبثوا له غيب السماوات والأرض أبصر به وأسمع ما لهم من دونه من ولي ولا يشرك في حكمه أحدا واتل ما أوحي إليك من كتاب ربك لا مبدل لكلماته ولن تجد من دونه ملتحدا صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. सूरतुल कहफ जी आयत नंबर 23 खां तिलावत आहे। अल्लाह तबारक व तआला असहाब कहफ जे वाक़े खे ज़िक्र करणु फरमायो। उन जे अंदरि रब साईं इहो बि ॿुधाइणु फरमायो त माण्हुनि जा कौल ही हुया। किन चयो त जेके आहिनि उते सलासतुर राबिअहुम कल्बुहुम 3 ॼणा हुया, चोथों उन्हनि जो कुतो हुयो। ऐं किन चयो त 5 ॼणा हुया, 6 उन्हनि जो कुतो हुयो। ऐं फरमाई त रजमम बिल ग़ैब, माना अंदाज़ो हिकिड़ो अंधो अंदाज़ो वेठा लॻाइनि पिया। ऐं ॿियनि चयो त जेको आहे 7 ॼणा हुया, 8 उन्हनि जो कुतो। अल्लाह फरमायो त कुर रब्बी अअलमु बिइद्दतिहिम मा यअलमुहुम इल्ला क़लील। फरमाई त मुंहिंजो रब ॼाणे थो त केतिरा हुया, अल्लाह खां अलावा ॿिए कंहिंखे बि इन शइ जो इल्मु न आहे। जंहिं शइ जो मक़सदु हुयो, अल्लाह पाक उहो मक़सदु बयानु करे छॾियो। यहूदनि मुशरिकनि अची करे सवाल कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी बारगाह में, साईं असांखे असहाब कहफ जो वाक़ियो ॿुधायो, उहे कीअं हुया, कीअं उन्हनि जो मामिलो थियो। पाण साईं जन 100 साल अॻु में गुज़िरियल वाक़ियो ॿुधाइणु फरमायो। अल्लाह तबारक व तआला उनखे क़ुरान जे अंदरि जॻह ॾियणु फरमाई। इहो अल्लाह तबारक व तआला जो एहसान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन वाक़े खे ॿुधाए करे उम्मत जे मथां इहो एहसान करणु फरमायो। इहा ख़बर पई इन ॻाल्हि मां त हीउ जेको दीन आहे, इस्लाम आहे, मुहम्मद मुस्तफ़ा जो दीन आहे, इहो अल्लाह जो दीन आहे। इहो काइनात जे अंदरि ॿिए कंहिंजो हथ जो घड़ियल दीन न आहे। इहो ख़ालिस जेको अल्लाह तबारक व तआला जो सचो दीन इस्लाम आहे। ऐं उन वक़्त में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां जॾहिं उन्हनि सवाल कयो त साईं जन फरमायो त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। त उन वक़्त में साईं जन खां इंशा अल्लाह चवणु रहिजी वई। इंसान हुया, इंशा अल्लाह चवणु रहिजी वई। अल्लाह तबारक व तआला कुझु ॾींहं जेको आहे इन वहीअ खे मौखर करणु फरमायो। हता के पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन परेशान थिया त छाजे करे भला वही मौखर थी वई, रहिजी वई वही, छा थियो। केतिरा लिखनि था त 15 ॾींहं के 18 ॾींहं लिखनि था वही मौखर रही। अल्लाह पाक इहा आयत नाज़िल फरमाए करे फरमाई त वला तक़ूलन्न लिशैइन इन्नी फ़ाइलुन ज़ालिका गदा। का बि शइ ईअं पंहिंजे तरफ़ खां न चवंदा कयो, बल्कि जॾहिं बि कंहिं बि शइ जो इरादो कयो सुभाणे जे लाइ त इहो सुभाणे मां इहो मामिलो कंदुसि, त उन वक़्त में चवंदा कयो इंशा अल्लाह जेकॾहिं मुंहिंजे रब चाहियो त मां इहो मामिलो कंदुसि। अल्लाह जे वस में ॻाल्हि हूंदी, अल्लाह पाक उनखे यादि ॾियारींदो त अल्लाह तबारक व तआला जेको आहे उनखे करण जी तौफ़ीक़ बि ॾींदो। जेकॾहिं इंसान जे वस में त ॻाल्हि न आहे, चाहे जेको आहे केर बि इंसान हुजे, जेकर अल्लाह पाक उनखां वेसर कराए छॾे त मर्ज़ी जो मालिक आहे। सो तंहिंजे करे क़ुरान फरमाई त इल्ला अन यशा अल्लाह, इहो चवंदा कयो त इंशा अल्लाह जेकॾहिं मुंहिंजो रब चाहियो त मां तव्हांजो इहो मामिलो कंहिंसां बि माण्हू कसम खणे अंजाम करे, को कर्ज़ु वठे, को मामिलो करे, हीउ मां मामिलो कंदुसि त उनजे मथां इहो अमल सुन्नत आहे, मुस्ताहब आहे त तव्हां जेको चओ त इंशा अल्लाह मां तोखे सुभाणे हीउ अमल करे ॾींदुसि, हीउ कमु करे ॾींदुसि। पंहिंजे तरफ़ खां माण्हू कॾहिं बि न करे, पंहिंजे इंसान जो छा हाल आहे, रब जी मशीयत रब जे हवाले। फरमाई त वज़कुर रब्बक इज़ा नसीत, ऐं यादि कर पंहिंजे अल्लाह खे इज़ा नसीत, जॾहिं तूं अल्लाह खे विसारे, जॾहिं तोखां विसरी वञे। वकुल आसा अन यहदियनी रब्बी लिअक़रब मिन हाज़ा रशदा, जॾहिं का ॻाल्हि तोखां विसरी वञे त अल्लाह जे हवाले करे छॾ। का बि ॻाल्हि विसरंदी आहे न इंसान खां, इंसान रब जे हवाले करे छॾे, चाहे कोई बि अमल छो न हुजे दुनिया जे अंदरि, हवाले हुजे मिठड़े अल्लाह जी ज़ात जी। करण वारो बि अल्लाह, तौफ़ीक़ ॾियण वारो बि अल्लाह, हर शइ खे पैदा कंदड़ ऐं उनखे हलाईंदड़, उनजी तौफ़ीक़ ॾींदड़ ज़ात सिर्फ़ु अल्लाह जी, अल्लाह खां सभु कोई बि न आहे। फरमाईंदा वकुल आसा अन यहदियनी रब्बी लिअक़रब मिन हाज़ा रशदा,
चवंदो कर त क़रीब आहे मुंहिंजो अलाह मूंखे ॾेखारींदो सिधो रस्तो लिअक़रब मिन हाज़ा रशदा, मुंहिंजो अलाह जेको रस्तो ॾेखारींदो उहो सिधो रस्तो हिदायत वारो रस्तो ॾेखारणु फरमाईंदो वलबिथू फी कहफिहिम सलासमिअतिन सिनीन वज़दादू तिसा। से असहाब कहफ वारा घणो वक़्तु रहिया हुनजे अंदरि, क़ुर फरमायो त हुनजे अंदरि 300 साल रहिया ऐं 9 साल मथे फरमाईंदो वलबिथू फी कहफिहिम सलासमिअतिन सिनीन वज़दादू तिसा। असहाब कहफ वारा 300 साल ऐं 9 साल मथे रहिया। बाज़ फरमाइनि था त 309 साल इन हिसाब सां जेकॾहिं अवां शमसी साल लॻायो त शमसी साल वॾो थींदो आहे चंड वारे साल खां, कमरी साल खां शमसी साल थोरो वॾो थींदो आहे। हता की एतिरे क़दुरु जेकॾहिं हेड़ा जेकॾहिं 100 साल शमसी गुज़री था वञनि न त कमरी साल जेको आहे उनजे अंदरि 3 साल जेको आहे घटिजी वेंदो आहे, सम्झो था। 3 साल उनजे अंदरि कमरी साल मतिलबु वधी वेंदो, छो त नंढो थींदो आहे कमरी साल ऐं शमसी साल वॾो थींदो आहे। जेकॾहिं हेॾां 100 साल गुज़रियो त होॾां जेको आहे चंड वारा जेके साल गुज़रंदा न उहो 103 साल गुज़रंदा। ॻाल्हि सम्झ अचे थी? 103 साल गुज़रंदा। अहिड़े नमूने सां जेकॾहिं 300 सालनि जो अंदाज़ो लॻायो त 300 साल इन हिसाब सां थींदा 309 साल जो जेकॾहिं शमसी साल लॻायो, सिज वारा साल लॻायो या ईसवी साल लॻायो त उहे 3 सदियूं थींदियूं ऐं जेकॾहिं चंड वारे हिसाब सां लॻायो त उहे जेके 309 साल थींदा। छो त कमरी साल जेको आहे न उहो 100 साल जे अंदरि 3 साल वधी वेंदो आहे, छो त हुनजो महीनो नंढो थींदो आहे, कॾहिं 29 कॾहिं 30 कॾहिं 29 कॾहिं 30। अंग्रेज़ी महीने जो जेको आहे कॾहिं 29 त थींदो ई कोन्हे, उहो 30 थींदो या 31 थी वेंदो। कॾहिं कॾहिं इतफ़ाक़ी जेको लीप ईयर जे अंदरि जेको थींदो आहे त हिकिड़ो महीनो वञी फरवरी जो वञी 28 थींदो आहे, जेको आहे आमतौर ते फरवरी 28 लीप ईयर जे अंदरि वञी करे 29 थींदो आहे। सो अहिड़े नमूने सां क़ुर फरमाई त वलबिथू फी कहफिहिम सलासमिअतिन सिनीन वज़दादू तिसा। इहे जेके रहिया पंहिंजे गार जे अंदरि 309 साल 300 साल वज़दादू तिसा, उनजे अंदरि 9 साल वधाए छॾियो। क़ुलिल्लाहु अअलमु बिमा लबिथू लहू ग़ैबुस समावाति वल अर्द। फरमाई त अल्लाह ई ॼाणे थो, क़ुलिल्लाहु अअलमु बिमा लबिथू, हक़ीक़ी इल्म खे अल्लाह ॼाणे थो। अल्लाह पाक ॿुधाइणु फरमायो, पर हुनजे बावजूदि जेकॾहिं सवाल पैदा थियो शमसी साल कमरी साल या कहिड़ा साल या उन वक़्त में साल हुया या न हुया, फरमाई त पोइ इन्हनि जो जवाबु इहो आहे त अल्लाहु आलम, अल्लाह जेको आहे वधीक ॼाणे थो। क़ुलिल्लाहु अअलमु बिमा लबिथू लहू ग़ैबुस समावाति वल अर्द। फरमाई त उहे केतिरो वक़्तु रहिया इन जो इल्मु अल्लाह जी ज़ात खे आहे। फरमाई त ग़ैब आसमाननि जो ऐं ज़मीननि जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात वटि आहे, ॿिए कंहिं वटि कोन्हे। काइनात जे अंदरि आलिमुल ग़ैब ज़ात अल्लाह जी, हर शइ खे ॼाणंदड़, हर शइ खे निपाईंदड़, हर शइ खे हलाईंदड़, हर शइ खे ख़ल्क़ींदड़, हर शइ खे रिज़्क़ ॾींदड़, हर शइ खे वधाईंदड़ ज़ात सिर्फ़ु सिर्फ़ु अल्लाह जी आहे। अल्लाह खां सवाइ काइनात जे अंदरि कोई बि आलिमुल ग़ैब न आहे। मुश्किल कुशा ज़ात अल्लाह जी, हाजत रवा ज़ात अल्लाह जी, आलिमुल ग़ैब ज़ात अल्लाह जी, अल्लाह खां सवाइ ॿियो कोई बि न आहे। काइनात क़ुर जेको आहे इन जो ऐलान वाज़े तौर ते करणु फरमायो, अल्लाह खां सवाइ जेकॾहिं ग़ैर जी तव्हांखे मुनादी कंदड़ ॿुधाईंदा त उहे सवाइ अटकलनि जे ॿियो कुझु बि न ॿुधाईंदा। जीअं हिकिड़े बुज़ुर्ग जो ॿुधां पियो त हाणे एॾी उमिरि वञी करे पहुतो त हुन वक़्त में ॿुधाए पियो त जी जॾहिं असां हज ते वञूं था, सभु जेके आहिनि चवंदा आहिनि त तव्हां जॾहिं हज ते वञो त काबतुल्लाह ते जॾहिं पहिरीं नज़र पए त हुन वक़्त में दुआ घुरो आहे क़बूल पवंदी। माना काबतुल्लाह जी दीवार खां घुरणु जाइज़ आहे, पर जेकॾहिं अल्लाह जे नबीअ खां या अल्लाह जे वलीअ खां घुरे त उहो नाजाइज़ आहे। हालांकि इहो सरासर धोखो आहे। अवां ॾिसो त काबतुल्लाह जी दीवार खां केरु थो घुरे? काबतुल्लाह जी दीवार ते हिकिड़ो कमरो आहे, अल्लाह जो हुकुम आहे त तव्हां इन जे तरफ़ सजदो कयो। रब जो हुकुम न हुजे त केरु सजदो करे? क़ुर में लिखियो पियो आहे त फवल्लू वुजूहकुम शतर मस्जिद अल हराम, त तव्हां जेको आहे पंहिंजे चेहरे खे मस्जिद हराम जी तरफ़ फेरियो। ऐं ॿिए नंबर ते त उन दीवार खां काबतुल्लाह जी भित खां या उनजे कमरे खां मदद केरु थो घुरे? मदद त पोइ बि अल्लाह जी ज़ात खां घुरिबी। इहा हिकिड़ी निशानी आहे जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते निशानी ॿुधाइणु फरमायूं त बाबा हिन वक़्त में हीउ अमल छोकी अल्लाह जे रसूल कनि फरमायो, उन मां सहाबा किराम जेको आहे उहो अमल करे असां ताईं पहुचाइणु फरमायो। सहाबा उनखे सुनत जेका असां ताईं पहुचाए, असांखे ख़बर पई त बाबा हीउ अमल करणु सुनत आहे, असां बि अमल कयूं था। पंहिंजे तरफ़ खां अटकल ठाहे हाणे दीवार काबा ते नज़र पवे, घुरे अल्लाह खां, इन में शिरक कहिड़ो आहे? ऐं उन खां अलावा इहो अमल करणु को वाजिबु ऐं ज़रूरी बि कोन्हे। इन मां इहा शइ काथे थी साबित थिए जो माण्हू कंहिं दीवार खां कंहिं वलीअ खां वञी करे घुरे? सो क़ुलिल्लाहु आलम, अल्लाह फरमायो त हमेशह आलिमुल ग़ैब ज़ात मिठड़े अल्लाह जी आहे। लहू ग़ैबुस समावाति, आसमाननि जो ग़ैब बि हुन अल्लाह वटि, आसमाननि जे अंदरि जेका शइ आहे उन्हनि सभिनीनि जो इल्मु अल्लाह वटि। वल अर्द, ज़मीन जो ग़ैब अल्लाह वटि। अबसिर बिही व अस्मिअ, फरमाईं त अबसिर बिही व अस्मिअ, अल्लाह